Welcome to Time News Studios. You are watching 11 a.m. Bulletin. सिंध हुकूमत जी रिट किथे आहे? हर माण्हू मार्शल लॉ लॻो वेठो आहे। सिंध जो वॾो वज़ीर हेलीकॉप्टर ते घुमी फिरी वापसि मोटी ईंदो आहे। माण्हुनि जे मौत ऐं कराची शहर में सफ़ाई जो ज़िम्मेवार केरु आहे? केरु आहे जेको हिन शहर खे साफ़ करे? सुप्रीम कोर्ट जो कराची में हद दख़लनि वारे केस जी ॿुधणीअ दौरान एजी सिंध खां पुछाणो। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो आहे त रोज़ानो गटर जे पाणीअ में ॿारड़ा ॿुॾी फौत थी वेंदा आहिनि। मुंहिंजी गाॾी जो फीथो गटर में फासी पियो हो। लॻे थो त कराची जे माण्हुनि सां दुश्मनी आहे। सिंध हुकूमत ऐं लोकल बॉडीज़ जी बि कराची सां दुश्मनी आहे। सॼे कराची शहर में बिल बोर्ड्स लॻल आहिनि। इहे बिल बोर्ड्स किरिया त घणो नुक़सानु थींदो। जांच करायूं था त गुज़िरियल 5 सालनि में बोर्ड्स कंहिं लॻाया। सुप्रीम कोर्ट तरफ़ां कराची में बिल बोर्ड्स किरण ते कावड़ जो इज़हार। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो आहे त घरनि ते एतिरा बि बिल बोर्ड्स लॻल आहिनि जो खिड़कियूं बि बंदि थी वयूं। घरनि ते इश्तिहारनि ऐं बिल बोर्ड्स लॻाइण सबबि हवा तोड़े रोशनी बंदि थी वेंदी आहे। इहा कानून जी भञकड़ी आहे। मेयर कराची चवे थो त मूं वटि इख़्तियार न आहिनि। पोइ घर वञो, छो मेयर बणिया वेठा आहियो? तव्हां कॾहिं घर वेंदव? सुप्रीम कोर्ट में ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस जो मेयर कराची वसीम अख्तर खां पुछाणो। मेयर कराची अदालत खे आगाही ॾींदे चयो त संदसि मुद्दो 28 ऑगस्ट ते ख़तमु थी वेंदो। चीफ जस्टिस जो चवणो त तव्हां हलिया वञो, कराची शहर जी जान छुटी पवे। कराची जे मेयर्स मुस्तक़िल तौरु शहर खे तबाह करे छॾियो आहे। कराची खे केरु ठाहिण वारो न आहे। माण्हू ईंदा आहिनि ऐं खीसा भरे हलिया वेंदा आहिनि। शहर लाइ केरु बि कुझु नथो करे। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत पार्क लेन रेफरेंस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं अनवर मजीद सूदो ॿियनि जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। जवाबदारनि तरफ़ां अदालत आॾो ॾोह मञण खां इनकार। ॿुधणीअ दौरान अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी वीडियो लिंक ज़रिए पेश थी चयो त हू समूरनि इल्ज़ामनि खे रद्द करे थो। मुंहिंजे वकील जी ग़ैर मौजूदगी में फ़र्द जुर्म लागू कयो वियो आहे। जवाबदार ते फ़र्द जुर्म लागू करण लाइ वकील जी मौमिनत घुर्बल हूंदी आहे। एहतसाब अदालत जे जज मोहम्मद आज़म रिमार्क्स ॾींदे चयो त जी असां अदालती फ़ैसिले में लिखंदासीं त फ़र्द जुर्म लागू करण वक़्तु तव्हांजो वकील मौजूदु न हो। सॼे मुल्क में अॼु खां बाज़ारूं, शॉपिंग मॉल्स, रेस्टोरेंट्स ऐं सिनेमा घर एसओपी तहत खुली वेंदा। लॉकडाउन खां अॻु वारे वक़्तु मूजिबि कारोबारी सरगर्मियूं बहाल थींदियूं। तालीमी इदारा, दरगाहूं ऐं शादी हॉल्स 15 सेप्टेम्बर खां खोलिया वेंदा। सिंध हुकूमत अॼु खां कारोबार खोलण जो नोटिफिकेशन जारी न कयो। तर्जुमान सीएम हाउस जो चवणु आहे त अॼु खां कारोबारी सरगर्मियूं बहाल थी वेंदियूं। घरू खाते तरफ़ां नोटिफिकेशन जारी थियण बाद अमल दरामद शुरू थी वेंदो। होटल ऐं रेस्टोरेंट्स राति 10 वॻे ताईं खुलियल रहंदा।
काछे में ॿोॾि जी तबाहकारियुनि सवें वेढ़ा उजाड़े छॾिया। नई गाज जे तेज़ वहकरनि में 8 यूसीस जा 150 खां वधीक ॻोठ ॿुॾी विया। डूरान इलाइक़नि में केतिरा ई कुटुंब अञा ताईं फाथल। ॿिए ॾींहुं बि रेस्क्यू ऐं रिलीफ ऑपरेशन लाइ दाहूं। तेज़ वहकरनि में सवें घर टही पट थी विया। खाधे पीते जूं शयूं ऐं ॿियो घरेलू सामान बि लुढ़ी वियो। पाक फ़ौज ऐं पाक नेवी जूं टीमूं काछ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि अंदरि ऑपरेशन में रुधल। ॿेड़ियुनि ज़रिए मुतासिरनि खे महफ़ूज़ हंधि मुंतक़िल करण जो सिलसिलो जारी। कमिश्नर हैदराबाद पारां काछे में अञा बि केतिरनि ई माण्हुनि जे फाथल हुजण जी तस्दीक। टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मोहम्मद अब्बास बलोच जो चवणु हो त मथांनि इलाइक़नि में फाथल माण्हुनि खे कढण लाइ हेलीकॉप्टर इस्तेमालु कयो पियो वञे। ॿेड़ियुनि जो अंग बि वधायो वियो आहे। FP बंद खे लॻल घारा 200 फुटनि खां वधी विया। पाणी जोही जे पके जे ॻोठनि खे बि घेरे वरितो। पाणी जोही भान रोड सां टकराइजी वियो। काछे में तबाही मचाईंदड़ नई गाज जे पाणी में लात। पाणी जो वहकिरो 26 फुटनि मां घटिजी 8 फुट थी वियो। जोही वाही पांदी रोड, जोही ड्रिगबाला ककड़गाज ऐं जोही टंडो रहीम ख़ान रोड पाणी हेठि हुजण सबबि काछे जे केतिरनि ई इलाइक़नि जो ज़मीनी राब्तो काटा। मुतासिर इलाइक़नि में फाथल माण्हू घर तबाह थियण बाद पंहिंजी मदद पाण तहत पाणी झागे पके ॾांहुं रवाना। वाही पांदी, छिन्नी, टंडो रहीम ख़ान ऐं ॿियनि इलाइक़नि में तबाही जा हियांव ॾारींदड़ मंज़र। जो आप बात करें, देखें ये पूरा एक एरिया है। जब भी वहाँ से बारिश आती है, बारिशों का पानी आता है, तो ये रेले वहाँ से गुजरते हैं। और कभी अगर बारिशें कई साल नहीं होती तो लोग समझते हैं कि पानी नहीं है बारिशें, तो वो जाके वहाँ पे रहना शुरू कर देते हैं। और हटाया भी जाता है गवर्नमेंट की तरफ से, लेकिन उन पर अमल होना चाहिए। और इसमें गवर्नमेंट को भी चाहिए कि ऐसी किसी भी जगह पे अगर कोई जाकर रहना चाहता है तो उसको न रहने दिया जाए। हेलीकॉप्टर जो कल नहीं गए, चीफ मिनिस्टर साहब ने तो अपने दोनों हेलीकॉप्टर दे दिए कि भाई आप इनको यूज़ करें, लेकिन बारिश में वो ज़ाहिर है यूज़ नहीं हो सकते। अब वहाँ पे बहुत सारी चीज़ें पहुँचा दी गई हैं, कश्तियाँ, दीगर चीज़ें। सिंध सरकार काछे में तबाही जो ज़िम्मेवार मुतासिरनि खे ही करार ॾेई छॾियो। सुध समाओ जे वज़ीर नासिर शाह जो चवणु आहे त कराची जे नालनि जियां काछे में बि माण्हुनि पंहिंजा घर पाणी जे रस्ते में ठाहिया आहिनि, जंहिं सबबि नुक़सानु थियो। हुकूमत खे बि घुर्जे त अहिड़नि हंधनि ते माण्हुनि खे रहण न ॾिनो वञे जितां पाणी जो गुज़र थींदो हुजे। नासिर शाह जो चवणु हो त गुज़िरियल ॾींहुं वॾे वज़ीर पंहिंजा 2 हेलीकॉप्टर्स काछे मोकिलण जी हिदायत कई, पर बरसात सबबि न मोकिले सघियासीं। हिन वक़्तु इमदादी सामान सां गॾु इमदादी टीमूं काछे में मौजूदु आहिनि। ट्रकियूं रोकियूं वेठा, मुसाफ़िर बीठा उते रड़ियूं पिया करनि, खारका विकिणण जे लाइ आया कि देरा मुराद जमाली जे लाइ। असां हुनजो इतिजाज भरियूं पिया। ये 2-3 ट्रकियूं उते रोकियूं वेठा। असां उते मां इतिजाज रिकॉर्ड पियो कयां त पोयों वठिजी आहे। 8-10 सिपाही SHO पाण हुयो उते। मूंखे कुंदा कयईं, हे ॾिसो गुजा धक कया, हिते कुंदा कया आहियूं, हे ॻाल्हाइण ॾिसो तव्हां पाण। लाॻप करे मूंखे चर्स बि आयो अथऊं। वरी मुंहिंजे चर्स जो इल्ज़ाम हणायो अथऊं त साफ़ ई चर्स मुंहिंजो रिकॉर्ड SSP शिकारपुर चेक कराए। अगरि मां सिगरेट पींदो आहियां त मां पंहिंजी सहाफ़त तां इस्तीफ़ा ॾींदुमि। शिकारपुर में पुलिस गर्दी। हमायूं शरीफ थाणे आॾो SHO मेहदी रज़ा टालपुर जो अहलकारनि सां गॾिजी टाइम न्यूज़ रिपोर्टर इमदाद पंवर ते वहशियाणो तशद्दुद। सहाफ़ियुनि जे एहतजाज बाद पुलिस इमदाद पंवर खे छॾे ॾिनो, ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल। तशद्दुद बाद रिपोर्टर इमदाद पंवर ॿुधायो त एहतजाज जी कवरेज करण तां पुलिस मछरजी पई ऐं तशद्दुद जो निशानो बढ़ायो, जंहिं बाद थाणे में लॉकअप करे ज़ोरी चर्च पीआरियो वियो। वाक़े ख़िलाफ़ सहाफ़ियुनि जो एहतजाज, SHO खे बरतरफ़ करण जो मुतालबो।
अगस्त खां ब्यूटी पार्लर्स खुली वेंदा। SOPs को फॉलो करते हुए हेयर स्प्रे और सैनिटाइजर का इस्तेमाल है और मास्क का भी है। पार्लर बंद होया त अड़ियों औरतूं आहिनि वीचारियूं जेको पंहिंजे पाण जी को भी सर्विस न करे सघंदी आहे। थर्मल गन हम यूज़ करते हैं क्लाइंट्स को, ताकि वो लोग उनको हम सेफ भी रख सकें और उनको हम सारी सर्विसेज भी प्रोवाइड कर सकें। एहतियात से काम कर रहे हैं, सैनिटाइज किया है, यहाँ का इंतज़ाम बहुत अच्छा है। पूरे मुल्क जी हैदराबाद में भी अॼु खां ब्यूटी पार्लर्स खुली वेंदा। ब्यूटिशियंस पंहिंजूं सरगर्मियूं शुरू करे छॾियूं। संदन चवण आहे त SOPs ते अमल कयो पियो वञे। ब्यूटी पार्लर ईंदड़नि लाइ मास्क पाइणु लाज़मी करार ॾिनो आहे। अस्सलाम वालेकुम, टाइम न्यूज़ सगत मां हमीर शेख। हेडलाइन सवाल थियूं, तफ़सीली ख़बरूं इन ब्रेक खां।